अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी मशहूर ड्रामा सीरियल विकोड़ियल वजूद जे बारे में ॿुधाइण वारो आहियां त आख़िरकार हिन ड्रामे जो छा मक़सदु हो ऐं विकोड़ियल वजूद कहिड़े साल में रिकॉर्ड थियो ऐं कहिड़े साल हलियो हो। हिन ड्रामे जो राइटर ऐं डायरेक्टर केरु हुआ, कहिड़नि अदाकारनि कहिड़नि नालनि सां कमु कयो हो, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, स्टोरी शुरू करण खां पहिरां मां तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजी यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्च न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, सिंधी मशहूर ड्रामा सीरियल विकोड़ियल वजूद पहिरियों सिंधी एक्शन ड्रामो हो जेको KTN चैनल ते हलियो हो। जेकॾहिं विकोड़ियल वजूद ड्रामो न अचे हा त कॾहिं बि सिंधी एक्शन ड्रामा कामयाबु न वञनि हा। हिन ड्रामे जो डायरेक्टर अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खरदमक आहे। राइटर नूर ज़ौहर आहे, जंहिं काफ़ी सिंधी मशहूर ड्रामा सीरियल लिखी चुको आहे, जंहिंमें विकोड़ियल वजूद पिणु शामिलु आहे। हिन ड्रामे जो रिकॉर्डिंग 2004 ईस्वी में शुरू थियो हो। 2004 ईस्वी जे आख़िर में हीउ ड्रामो KTN चैनल ते हलणु शुरू थी वियो। ड्रामो हलण सां ई अदाकारनि जे मक़बूली जा ॾींहं शुरू थी विया। हिन ड्रामे में सिंध जा मशहूर अदाकार असद कुरैशी, लाला अब्दुल हुसैन सारियो, MJ भुट्टो, मजू सतार लाड, अज़ीज़ सांगी, निसार शाह, मुनीर पठान, हबीब बुरड़ो, नज़ीर लिगारी, आशिक़ दायो, हादी बुगटी, ग़ुलाम हुसैन ॾेपर, शबीरा चन्ना, नसरीन नाज़ समेत ॿिया केतिरा मशहूर अदाकार शामिलु हुआ। हिन ड्रामे में असद कुरैशी मीहल जो किरदारु अदा कयो। लाला अब्दुल हुसैन सारियो, इक़बाल जो MJ भुट्टो, नबन ख़ान, निसार शाह आलम, उन समेत मुख़्तलिफ़ अदाकारनि मुख़्तलिफ़ नालनि सां किरदार अदा करे मशहूरी माणी। विकोड़ियल वजूद ड्रामे जा टोटल 34 क़िस्तूं हलियूं हुयूं। हीउ ड्रामो 2005 ईस्वी में ख़तमु थी वियो। दोस्तों, विकोड़ियल वजूद ड्रामे जा केतिरा ई अदाकार फ़ौत थी चुका आहिनि, जिन में लाला अब्दुल हुसैन सारियो, नज़ीर लिगारी, हबीब बुरड़ो, ग़ुलाम हुसैन ॾेपर शामिल आहिनि। दोस्तों, विकोड़ियल वजूद ड्रामे जा काफ़ी अदाकारनि जे बारे में मुकमिल स्टोरी मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड थियल आहिनि। ॿिनि अदाकारनि जा पिणु मां तव्हांखे स्टोरी मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते मिलंदी रहंदी। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजी यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कीअं ॿी नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।